अच्छा, अॼु पुलिस जी जेका हालत आहे उन ते अॼु निसार चन्ना साहब SSP इन गुणा उन्हनि सिधा सवाल इल्ज़ाम आया आहिनि आफ्ताब पठान साहब ते त उन्हनि जी अंडर रिक्रूटमेंट में 8,000 जे क़रीब क़रीब अफ़गानी जेके आहिनि रिक्रूट कया विया आहिनि। आफ्ताब पठान साहब रिजेक्ट करे छॾियो आहे हिन ॻाल्हि खे। हाँ, आफ्ताब पठान चए पियो त कूड़ थो ॻाल्हाए निसार चन्ना, ऐं निसार चन्ना चए थो त मूं लेटर बि लिखियो हो, हीअ बि थियो, हू बि थियो। मूंखे इंक्वायरी थियणु खपे, सीरियस थिंग। 8,000 अगरि असांजी पुलिस में इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, अगरि त निसार चन्ना इहो चवणु चाहे पियो त ॿिए सूबनि जा आहिनि तॾहिं बि ॻाल्हि ग़लति आहे, डोमिसाइल चेक थियणु खपनि। ऐं डोमिसाइल ज़ाहिर आहे पुलिस न चेक कंदी आहे, हू DC ऐं मुख़्तियारकार हुनखे कंफर्म करे ॾींदा आहिनि। सो उहे 8,000 जेके नाला अगरि निसार चन्ना वटि आहिनि त हुनजी लिस्ट ॾिए त हींअर IG खे मतिलबु IG सिंध खे वापसि चेक करणु खपे हुननि माण्हुनि खे केतिरी देरि लॻंदी। हफ़्ते में ख़बर पइजी वेंदी त 8,000 माण्हू जाली ऐं मतिलबु जाली डोमिसाइल ते आहिनि या न आहिनि, या अॻवानी आहिनि या न आहिनि स्पेशली, छाकाणि त हीअ त सिक्योरिटी थ्रेट बि थी वियो। ॿी ॻाल्हि जेका हिन सां ज़िमनी चवां थो, असांजा कामोरा जेके आहिनि अलाए छो हुननि जी हीअ सभु शयूं जेके आहिनि उहे रिटायरमेंट खां पोइ जाॻीनि थियूं। निसार चन्ना खे इहा ॻाल्हि अगरि अॻु में ख़बर हुई ऐं सिंध जा आया आहिनि, सिंध जे लाइ हुननि खे दर्द हुजणु खपे, त थोरो उन महिल थोरो इहे मुड़सी कंदा, ॻाल्हि कंदा। रिटायरमेंट खां पोइ छो थो यादि अचे त हीउ ज़ुल्म थियो सिंध सां ऐं पोइ असांखे वॾो सिंध जो दर्द आहे, हूंदो दर्द, ऐं इहो सर्टिफिकेट ॾियण वारो न आहे, पर आउं चाहियां थो त असांजे कामोरनि खे बि हीउ रिटायरमेंट खां पोइ छो थो सूरु जाॻे। जी हा, इहे थोरो उन महिल बि ॻाल्हाए वठे माण्हू त उन महिल चेक थी सघे, हाणे बि चेक थी सघे थो। ज़मीर छो थो लेकिन हैवन सेड दिस, निसार चन्ना पहिरीं चयो या हाणे चयो, इल्ज़ाम तमामु सीरियस आहे। इल्ज़ाम में आउं नथो चाहियां त आफ्ताब पठान हुनमें डायरेक्टली मुलविस आहे या न आहे, पर अगरि 8,000 माण्हू सिंध पुलिस में, हू चवनि पिया अॻवानी, पर आउं चाहियां थो हलो ॿियनि सूबनि जा बि जाली डोमिसाइल बि आहे, त IG सिंध खे, चीफ सेक्रेटरी सिंध खे हिन में हिकिड़ी इंक्वायरी कमेटी ठाहिणु खपे। ऐं आई थिंक कि हफ़्ते में ख़बर पइजी वेंदी उन 8,000 माण्हुनि जी रीचेक करण में त ही हिन जी डोमिसाइल जाली आहिनि या असली आहिनि। या हिननि जा डोमिसाइल जाली आहिनि। सभु आफ्ताब पठान साहब इहा ॻाल्हि त ख़ैर वर्जाई जेका तव्हां ॻाल्हि कयो था त उन्हनि जेको चयो त परमानेंट एड्रेस जेको आहे उहो NIC में चयो, उन पंहिंजी स्पेसिफिक माना हिकिड़ी क्लैरिफिकेशन ॾी त परमानेंट एड्रेस अगरि NIC में चेंज आहे त डोमिसाइल असांखे कानून थोरी थो मना करे त परमानेंट एड्रेस चेंज आहे, डोमिसाइल जे बेसिस ते असां जॉब ॾींदा आहियूं। ॾिसो, डोमिसाइल या PRC जेको आहे उहो आउं चाहियां पियो इहो चेक करणु, फ्रेंकली जेका ॻाल्हि हुजे उहो करे माण्हू, इहो पुलिस जो कमु आहे ई कोन, उहो लोकल डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे, त उहो वेरीफाई करे ॾींदी। मिसाल अगरि मूंखे पंहिंजो डोमिसाइल अटेस्ट कराइणो हूंदो त आउं वञी को सुपरिटेंडिंग इंजीनियर हाईवेज़ खां त कोन कराईंदुसि, जी हा, जी हा, न इरिगेशन वारे कराईंदुसि, न SSP खां कराईंदुसि। जी हा, ऐं SSP खां कैरेक्टर सर्टिफिकेट अटेस्ट कराए सघां थो, पर आउं SSP खां पंहिंजो डोमिसाइल नथो अटेस्ट कराए सघां। सो डोमिसाइल सही हुआ या ग़लति हुआ, इहो हुन इलाक़नि जी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी ज़िम्मेवारी हुई। जी हा, त हाणे चेक करे वठो भाई, एग्ज़ैक्टली, हाणे बि देरि त न थी आहे।